या काशिफल कर्ब अन वजहिल हुसैन अलैहिस्सलाम इक्शिफ कर्बी व कर्बना व कर्बल मोमिनीन वल मोमिनात बिहक़्क़ अख़ीकल हुसैन अलैहिस्सलाम। सबई करीजिए सलावत। अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। हस्बी अल्लाहु व निअमल वकील। निअमल मौला व निअमन नसीर। सलवात पढ़ो। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिविलायत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। सुम्मा सलातो वस्सलामु अला सय्यदिल अरबी वल अजम अल्लज़ी सुमिया फिस्समाए अहमद व फिल अर्ज़ अबिल क़ासिम मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़। सुम्मा सलातो वस्सलामु अला अहल बैत तय्यबीन त्वाहिरीन अल-मअसूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ालल करीम फ़ी किताबिल मतीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम नदू कुल्ल उनासिन बिइमामिहिम। सलवात बुलंद आवाज़। खल्क़ कायनात इज़्ज़त आले मुहम्मद जे सदक़े बानियान जो ही एहतमाम हम असांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। या करीम रब ज़िक्र जे सदक़े बानियान जूं असांजूं मोमिनीन मोमिनात जूं जेके हाजतूं आहिनि उहे जल्द जल्द पूरियूं फरमाए। या करीम रब आले मुहम्मद जे सदक़े बानियान जे मरहूमीन असांजे मरहूमीन मोमिनीन मोमिनात जेके न दुनिया तां हली चुका आहिनि जी मग़फ़िरत फरमा। उन्हनि के मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शिफ़ाअत नसीब फरमा। या करीम रब तोखे वास्तो आहे मौला अबुल फ़ज़ल अब्बास जे कटियल बाज़न जो जिन मोमिनीन दुआ जे लाइ हुकुम कयो आहे उन जूं दुआऊं मुस्तजाब फरमा। बिलख़ुसूस जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला इनायत फरमा। जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नरीना सालिह ऐं तूल उमिरि वारी औलाद इनायत फरमा। या करीम रब आले मुहम्मद जे सदक़े मक़ामात मुक़द्दसा जी हिफ़ाज़त फरमा। उनजे दुश्मननि खे नीस ताईं नाबूद फरमा। उलमा अकाजो साहिब असांजे सरनि ते क़ाइम ऐं दाइम फरमा। मराज इज़ाम के तूल उमिर इनायत फरमा। हादी बरहक हुज्जत खुदा मुंतक़िम साइन ज़हरा मुंतक़िम करबला इमामी ज़माना जो जल्दी ज़ुहूर फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत लाइ गॾिजी बुलंद आवाज़ सां सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजना। नारे तकबीर।
अल्लाह तहां के सलामत रखे। मजमू घणो आ सभई गॾी बुलंद आवाज़ सां नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, हुसैनियत, यजीदियत, अहल बैत जे दुश्मनन ते लानत, नारे हैदरी, नारे हैदरी। सलवात पढ़ो आलिम। बुजुर्गो, दोस्तों, अजीजो, जवानों, इंसान बिन लिहाजन सां सुञातो वेंदो आहे। घणा बाबा? एक खानदान के लिहाज से, बियो पंहिंजे किरदार के लिहाज से। खानदान पीउ केरु थियसि, कंहिंजो पुटु ॾाढो केरु थियसि, नाराज़ न थियो त चवां जुमिलो, नानू केरु अथसि, हेॾे बि त हलबो न। अल्लाह सलामत रखे। बग़ैर जी नारा हैदरी। अल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। मां ग़रीब से जी हैसियत सां दुआई ॾींदुमि, न कम में वॾे फज़ाइल जी उम्मीद रखिजो, न वॾे मसाइब जी। हाणे ज़ियारत हिक ॿिए जी 2-4 मिंट वेही कयूं था। हिन गर्मी में जेको असां गॾिजी वेहूं था, इन जो सिलो सैयदा खां वठंदासीं। मौला सलामत रखे। आबाद जो गॾी बुलंद आवाज़ सां सलावत पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अर्ज़ी पे क्यों बाबा साईं त हिकु आहे से हसब, ॿियो आहे नसब। हिकु नसब, ॿियो ॻाल्हाए भला हसब। नसब छा आहे? कंहिंजो पुटु आहे, पीउ छा आहेसि, ॾाढो केरु अथसि, ॾाढो छा आहे। वरी ॿियो हसब, पाण छा आहे, डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, ज़ाकिर आहे, मौलवी। इहो त घटि कंदासीं न मौलवी, कोशिशि कंदासीं त अञा बि भलो सुरीलो ज़ाकिर थी पवे। मौलवी वीचारो अल्लाह अकबर। अच्छा बाज़ी, अल्लाह से गॾी मां त ॾिठो आहे जॾहिं बि हेॾे असां वारे पासे हेॾे न हूंदो, मां खे को नंढो ॿारु ॼमी पियो खणी चुमी ॾेई चवंदी अल्लाह कंदो मुंहिंजो SP थींदो, माना ऑफिसर, भलो ऑफिसर। कॾहिं ईअं न चवंदे मुंहिंजो पुटु मुझ तहत थींदो। दुआ ॾियसि। लश्कर हेॾे बि आहे, लश्कर होॾे बि आहे। SP थींदो, गवर्नमेंट जो नौकर बणबो, होॾे वेंदो इमाम ज़माना जो नौकर बणबो। ईअं न अॻियां पिया गॾी नारा हैदरी। अल्लाह तव्हांखे सलामत रखे। आबाद जो सलामत जो। अल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। बाबा साईं, जेकॾहिं हेॾे गवर्नमेंट जो मां मुलाज़िम थियां, होॾे इमाम जो मुलाज़िम थियां, ये नौकरी आहे। ये सभई नौकर आहिनि ऐं नौकरनि जा वरी कम मुख़्तलिफ़ आहिनि, कैटेगरियूं बि मुख़्तलिफ़ हलायो, कम बि मुख़्तलिफ़। मसलन हिकिड़ो सिपाही आहे, जे अञा हेठि अचूं त हिकिड़ो पटेवालो आहे जी, ॿियो उस्ताद आहे। मां होॾे नथो हलां, हुन खाते ॾे भला, हेॾे था हलूं। हिकिड़ो पटेवालो आहे, हिकिड़ो चौकीदार आहे, हिकिड़ो उस्ताद आहे, हिकिड़ो हेड मास्टर आहे, हिकिड़ो स्पेशलिस्ट आहे पंहिंजे सब्जेक्ट में। सभु कंहिंजो रुतबो हैसियत ॻाल्हायो बाबा, सभु कंहिंजो रुतबो हैसियत पंहिंजी आहे न। हेॾे बि छा आहे, हिकिड़ो बानी आहे, इहो बि नौकर आहे। मालिक ने चूंडियो अथसि त बि छा आहे, मालदार त खोड़ घुमंदा पिया। मुमकिन है कि मालदार के या सआदत न मिले जड़ी गरीबन के मिली पवंदी है। सभई गॾी नारा हैदरी। अल्लाह आबाद करे। अल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। हिकु बानी आहे, वरी ॿियो ॿुधण वारो आहे। अञा अॻिते हलां बाबा साईं, हिकिड़ो बाहि दुखाइण वारो आहे।
हेड़ी शदीद गरीमे में बाए बीठे तो बारे नौकरी तस खुदा का बाबा खुश नसीब आयो जेको बाहे बारे तो बीठो वरी एकड़ो न देगी के घुमाए तो बीठो एकड़ो न्याज पचाए तो बीठो एकड़ो न्याज खाए तो एक खाइण भी नौकरी तो इहा भी चूंडा हर एक के मिलंदो जा न्याज उन्हें के मिलंदो जेको न्याज वारन जो नौकर होंदो कमीने के कणु ही न नसीब थींदस साईं शाह से हाणे पढ़ी न ता जादो साईं हिकड़ी गाल बुधाई कुछ डी पहिरियां तो खैरपुर जे हिकिड़े मुल्ले जेको आहे लिखियो त न्याज़ हीअं फलाण टीर वग़ैरह वग़ैरह मां न खाईंदो आहियां आख़िर में जुमिलो मां न खाईंदो आहियां साईं वरी हेठां लिखियोसि कमेंट्स में कि कुतो कॾहिं बि माखी न खाईंदो आहे तव्हांजी मर्ज़ी मौला सलामत रखे बाबा तुंहिंजो सलामत हुजो न्याज़ खाइण बि ड्यूटी आहे बाबा साईं नौकरी आहे ये बरकत तो न्याज थी आज इस्लाम हेडो फैलियो आ ना दे नाराज न थियो त मां थोड़ो पोइते हलां भला खुद इस्लाम जो बुनियाद न्याज थी सरकार अमीर के है अल्लाह को अल्लाह जे नबी के हुक्म जो मुझा हबीब सड पांजे अजीजन या कारबन के छा करेन न्याज खाराइन उन जो नालो भी न्याज रखंदो हाँ सबील रखंदो हाँ न्याज रखंदो हाँ न्याज खाराइन सबील प्यारेन खुदा जी इज्जत जो कसम आहे हिकड़े ॾींहुं खाधन दावत थोरन के ही आया थोड़ा अच्छा पर मां इनके ॿिए तरह थोड़ो नंढनि खे सम्झाइण जी कयां वॾा तो सब समझो था पिया साईं जिनसार अली लोडी साहब जन वटि हिन दफ़े ज़ाकिर आया फर्ज़ कयूं था 5 ज़ाकिर आया ॾाढी भली सभिनी जी मजलिस थी छो जो भली ऐं ढिली तव्हांजे हथ में आहे नाराज़ नथा थियो न हाँ जो जैसे असां चऊं त हिन भली पढ़ी जैसे असां चऊं त ढिली पढ़ी इहो न चओ आयो त नौकर बणिजी आहे न हे भी साईं जो नौकर आहे हो भी साईं अच्छा बात है बहरहाल अल्लाह तव्हां खे सलामत रखे साईं हिन साल 5 पढ़िया पर अहिड़ा पढ़िया वाह वाह नारन में बसी कान पिया कयूं गिरी में पियासे था क्यों सुकनी कोन पियूं एॾो जलसो सुभान अल्लाह छा चवण बाबा ॿिए साल वरी 5 ॿियनि मोमिननि खे बि ख़बर पई पर हीअं थियो हो इन साल वरी अल्लाह कंदो त तौफ़ीक़ वधीक हूंदनि वधीक थी हूंदो न त बि भला भला त आहिनि न मूंखे हिन मिंबर जी इज़त जो कसम आहे हिननि अलमनि जो कसम आहे जेको खाधो अली तयारु करे केॾो न लज़ीज़ हूंदो दावत ज़िल शीर आहे न अली अमीर के खाधो तयारु पहिरीं ॾींहं ते थोरा या खाधनि खाई नबी फरमाइण चाहियो वियो त कुझु ॿुधायांव खिलंदा हलिया विया सरकार फरमाए अच्छा सुभाणे भी भला अचिजो मुंहिंजी ॻाल्हि कनि हेॾा चांवर हेॾियूं बूटियूं तवजो आहे मां कसम थो कयां अल्लाह मुखे इंसान करे क़यामत जे ॾींहुं न उथारे जे मां ग़लत बयानी कयां पाक बतूल के न तुझे हेडन चांवरन की जरूरत है न हेडन बूटिन की जरूरत है पाक बतूल के तुझे खुलूस नियत की जरूरत है जी बाबा खालिस नियत से डारे जो भत कर मुमकिन है जे तो इहो अगे हेडा चांवर न अगन माफ कजो मौला जे सदक़े में अच्छा बस बाहर गाल के वाह जी दावत हुई पहिरीं ॾींहं ते 40 त ॿिए ते 80 अची पहुता ॾाढो खाई पी ढोकरी आली जी सरदार ये तो घणा आया न बरकत न न्याज़ में बरकत होंदी है याली तो घणा आया न अमीर मौला फरमाइन था अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह दुआ कर ये सब खाई वञनि जे एतिरो न बचे त मां अली न आहियां बची पे बस वरी ट्यूडी अच्छा सरकार इरशाद फरमान चाहियो कुछ उथी भगा वरी वनी गाल कन हेडो न्याज प्यारो वीआईपी माशाअल्लाह सब था हलो जिन बुधो उहे भी आया पहले ॾींहं ते 40 ॿिए ते 80 टे ते 160 वधी वियो जो मां सम्झां थो इन में भी का अल्लाह जी हिकमत हुई हूँ 40 ॿुधनि 160 ॿुधनि जेॾी महिल पहुता सरकार अबू तालिब केर अबू तालिब अली जो बाबू बाबा साईं उन दौर में जंहिं दौर में तुझे मुझे मुर्शिद अली जे बाबे बाबा अली जे बाबे तुझे मुझे मुर्शिद अली जे बाबे जिंदगी पे कई मालदार बिया खोड़ हुया वॾा मालदार हुया दौलतमंद हुया पैसे वारा हुया बहादुर हुया बदमाश हुया डिक्टेटर हुया
पर जॾहिं बि फ़ैसिले जी ज़रूरत पवंदी चवंदा अबू तालिब ॾे हलंदासीं फ़ैसिलो कंहिंखां कराईंदासीं अबू तालिब खां हालांकि उन दौर जो वॾे में वॾो मालदार अबू सुफियान आहे जेके तारीख़ सां तालुक़ रखो था वॾे में वॾो मालदार अबू सुफियान ऐं बहादुर तरीन इंसान जंग के मैदान में वॾी माहिरियत रखण वारो अबू सुफियान आहे ऐं मको पाक मुस्तफ़ा के छॾाइण वारो अबू सुफियान आहे तवज्जो आहे अबू सुफियान एतिरो त दायरो तंग कयो मुस्तफ़ा जो ऐलान रिसालत खां पोइ सरकार जन खे हिजरत करणी पइजी वई ये छॾाइण वारो अबू तालिब अच्छा ऐं अबू तालिब अबू सुफियान अबू तालिब जे हूंदे हिते पहिरियों हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु कयां जॾहिं टियों ॾींहुं थियो न सब अंदर सरकार अबू तालिब दरवाजे ते जेॾीमहिल खाई ढो करे उथण लगा सरकार मुस्तफ़ा और हिन पासे ॾांहुं फरमाइनि था वेहो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो रहमत लिल आलमीन जो केरु मुस्तफ़ा दड़को त नबीअ खे सूहे कोन थो न मां न सम्झाए सघे कंहिंखे झिणक ॾियणु नबीअ जे लाइ मुनासिब कान्हे का पर इहो ख़ुल्क़े अज़ीम जो मालिक वरी हिकिड़ी जाइ ते नज़र अचे थो आहे को जेको हिन कुते जी ज़बान बंदि करे इनजी भी हिकमत सरकार मुस्तफ़ा खुल्के अज़ीम जो मालिक ऐं भी था फरमाइनि आहे को जेको हिन कुते जी ज़बान बंदि करे माना सम्झाइण था चाहिनि अॼु खां पोइ जेको असांजे ख़याम ॾे वधे असांजे घरनि ॾे वधे उहो इंसान न हूंदो कुतो हूंदो मौला सलामत रखे आबाद सरकार अबू तालिब दरवाजे ते बीठा मुस्तफ़ा प्यार सां चवनि वेहो उथण लगा सरकार अबू तालिब हिकिड़ी अखि खई अकल करे तो वेहो अली जी इज्जत जो कसम आहे कंहिंमें जुरियत न थी जो मथे उथे वेही रहिया सरकार मुकम्मल पंहिंजो बयान कयो तो फरमायो उन खां पोइ सरकार अबू तालिब फरमाईंदा मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी आहे ॿुधो त सही न घटि में घटि रवाना थी विया ये न्याज़ जी बरकत आहे अर्ज़ु पियो कयां बाबा इस्लाम जो बुनियाद छा ते थियो न्याज़ ते थियो न पहिरीं तबलीग न्याज़ सरकार जो खिताब मजलिस मुस्तफ़ा ज़ाकिरा खाइण वारा मके जा मुसलमान पर अना मुसलमान चवां काफ़िर जेॾीमहिल खाई ढो कयनि सरकार ॿुधाइनि अॻे हुते ईअं हुयो त पहिरियां खाओ पोइ ॿुधो इहो छाजे करे इन जे करे त निमक पेट में पइनि मन हयाओ अचेनि हिते मजलिस पहिरियां न्याज़ पोइ छो इन जे करे त पका त पहिरियां ई हयाव वारा आहिनि हे बेहयाव कोन्हनि जो मुस्तफ़ा जो बचड़े जो ज़िक्र छॾे हलिया वञनि हे न्याज़ खाइण लाइ रुगो न आया न्याज़ ज़रूरी आहे पर रुगो न्याज़ लाइ न आया आहिनि त कुझु शबीर जो ज़िक्र ॿुधी चऊं हली ॿुधण जे लाइ बि आया इन जे करे असां वटि वरी न्याज़ हलंदो बि रहंदो आहे बाज़ जॻहियुनि ते आख़िर में न्याज़ हूंदो आहे ऐं आख़िर जे लाइ पाणी पोइ बि बचाए रखंदो आहे भली सॼो ॾींहुं न्याज़ हले आख़िर में ब्रेक ॾेई चवंदो न हीउ वीचार ते आख़िर जे लाइ आख़िर में छो इन जे करे अच्छा माफ़ु कजो भाउ साईं इहे नौकरियूं आहिनि सभिनी खे सभई नौकर आहियूं हाणे होॾे जेको नौकर थी वियो SP वञी बणियो इन जी पघार जो इंतज़ाम केरु करे इमरान ख़ान तवजो आहे इलाही कोन्हे जेको पाण हीअं कई बीठो आहे न मां नथो सम्झाए सघां जंहिंजो हथु हीअं आहे कॾहिं अमेरिका जे आॾो कॾहिं सऊदी जे आॾो कॾहिं इसराइल जे आॾो कंहिंजे आॾो हथु टंगियो बीठो आहे ॾियो साईं खे ॾिसी वठो त पोइ मां पढ़ां हिकु सलवात बुलंद आवाज़ अच्छा बाज़ ही काॾे हथु टंगींदो अमेरिका ॾे जंहिंजो पंहिंजो टंगियल आहे ओॾे डुक था वञो माफ़ु कजो मौला जे सदक़े में माफ़ु कजो हिकु त मूंखे हेॾे सड़ींदा घटि आहिनि वरी ॻाल्हियूं अहिड़ियूं थो कयां अॻियां पिया गॾी नारा हैदरी भाई हेॾे उन डिपार्टमेंट में था वञो जेको पाण पिने थो पियो होॾे कंहिंजो डिपार्टमेंट आहे होॾे उनजो डिपार्टमेंट आहे जेको रुगो ज़ुबान मां कढंदो वञे थींदो थो वञे पियो इमरान खे
कर्ज़दार आहे त मां पघार जो इंतज़ाम कयां। इमाम ज़माना के एतिरो बि न हूंदो। तव्हां सभु ॼाणो था पिया, सभु ॼाणो था पिया। मूंखे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे, जेकॾहिं हिननि जे दर जो सुहिणो नौकर बणिजी पवे न, सुहिणो नौकर, नौकर कंहिंखे चइबो आहे? माफ़ कजो, जेको पंहिंजी मर्ज़ी न हलाए। जे पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो कढी छॾींदुसि। कीअं? मिसाल मां हारी माण्हू आहियां। इरफान शाह खे ख़बर आहे, ज़मीन ॾी बाग वण तुंहिंजे लाइ लेबर कान थी मिले, परेशान। अच्छा, मौला तव्हांखे सलामत रखे। मां नौकर खे चवंदो आहे वञ वञ मुंहिंजो कमंद खे पाणी ॾेई आहे। हेॾे बि कमंद ई चवंदा आहिनि न वण। अच्छा, मौला सलामत रखे। मां चवां कमंद खे ॾेई आहे, हुन कमंद खे न ॾिनो, वञी वणनि खे ॾिनई। मोटी आहे, पुट ॾे ख़बर खणो कमंद भरियो आहे। चई मां त वणनि में छॾिया जवान जा पुट। मुंहिंजी ज़रूरत कमंद खे, तूं वरी वणनि खे ॾेई आयो आहे। ॿिए दफ़े चयोमांसि भला हिन दफ़े वणनि खे ॾिजांइ। हाणे वणनि खे ज़रूरत आहे, मींहुं वसी पियो आहे, कमंद में कान्हे ज़रूरत, वणनि खे ॾेई आहे। जे हाज़िर साईं वरी वियो त वञी कमंद खे ॾेई आयो। मोटी आहे, पुट किथे छॾे आहीं? साईं तव्हांजो जेको बि कमु हूंदो न सभु अड़े बाबा मां चयोमांइ वणनि खे। टीं दफ़े चवंदो हल घर में रखां, मां ॿियो थो रखां, तुंहिंजा हेठि रपड़ आहिनि। हाणे अली चवई थो मां तोखे किथे ॾिसां? तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे। जीअं ॿुधो छा अमीर मौला छा थो फरमाए, मां किथे ॾिसां? होटल ते ॾिसां या मस्जिद में ॾिसां, इमाम बारगाह में ॾिसां या रोड ते ॾिसां? मां किथे ॾिसां तोखे? अज़ादारी में ॾिसां या मेले ते ॾिसां? किथे ॾिसां? महफ़िल मौसीक़ी में ॾिसां या मजलिस? अगर अली जो नौकर आहे त ओॾे वञ जाॾे अली चवे। पोइ अली फरमाइनि था जे तूं मुंहिंजो नौकर बणिजी पवे न, मुंहिंजो ताना मेणा जी पंहिंजी जाइ ते मुंहिंजो नौकर बणिजी पवे। हिन दुनिया में एतिरी इज़त ॾियां, एतिरी इज़त ॾियां जो तूं मिट्टी जी ढेरी ठाहे करे चए जन्नत, त जन्नत बणिजी पवे न। थिए छा? मुंहिंजो नौकर बणिजी पवे। अली अमीर फरमाईंदा नौकर बणजण खां पोइ हिते तूं मुंहिंजो चवण कर। मां नथो सम्झाए सघां। जीअं मां चवां हिते उहे कर, पोइ मां अली तोसां वाइदो थो कयां वरी होॾे अचु, पोइ जीअं तूं चवंदे तीअं मां कंदोमांइ। नाराज़ न थियो त हिकिड़ो दुख जो जुमिलो आहे जेको अर्ज़ु करे मां ॿ जुमिला मसाहिब जा पढ़ां ऐं साईं खे मां टाइम ॾियां। नाराज़ न थींदो? एॾे असां वारे पासे ॾे औरतूं गाह जे लाइ, कुतर जे लाइ, चूंडे जे लाइ घर जी बुहारी थाम लटा धोई इस्त्री ठाहे ठीक करे, हमरा जे बूट खे भी साफ करे, थोड़ो बूट खे मिट्टी लॻल जे चंडरी हे छा कयो थई? बूटो घणो भी कोन थो जे, पिणे माने इहो भी कोन सेखारियो है। तवज्जो आहे अलाए का कुरान खणायो या बूट जे करे जहन्नम में कान वेंदी। जॾहिं इहा जहन्नम में वेंदी नी टे गिरोह पाण सां गॾु वठी वेंदी। घणा बाबा? टे जन्नती, जहन्नमी न। मौला जे सदक़े में नाराज न थिजो। टे जन्नत में वञण वारा, जहन्नम खे न। टे जन्नत में वञण वारा इहा औरत पाण सां गॾु जेका जहन्नम में वेंदी न, टिन खे पाण सां गॾु वठी वेंदी। पहिरियां कहिड़ा? जीअं पहुती न, पहिरियों एतक़ादात जो सवाल, मन रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां ॿुधो या न ॿुधो, मां त पढ़ंदुमि। जेको टाइम बि ॾिनो अथनि उहो बि पूरो कंदुमि। मन रब्बुक, मन नबीयुक, मन दीनुक, किताबुक, क़िबलतुक, ये सभु सवाल थी विया। मन दीनु के, मन किताबु के, मन क़िबलतु के, तुंहिंजो क़िबलो कहिड़ो, किताब कहिड़ो, हे वग़ैरह वग़ैरह। हाणे इन में थी वई पास, छो जो मजलिसूं त ॿुधियूं हुई न, मां न सम्झाए सघियुमि। मजलिसनि में त वई न, केॾो बि शरीफ़ नफ़्स हुजे, गैरतमंद हुजे, वॾी ताक़त वारो हुजे, पर कॾहिं पंहिंजे खे मस्तूर कीअं न चवंदो त मजलिस ते न वञजाए। उहो जन्नतुल बक़ी वारी आई आहे, बाक़ी हीअ न वञे। उन मनो मनो मां एॾे त कोन मनो कंदा आहिनि, हेॾे कंदा आहिनि त ॿी ॻाल्हि आहे। मतां केॾे ॿिया वॾा बरोचे ॾे सर हुजनि, माफ़ु कजो। मजलिस खां कोन जलींदा, इहा ख़बर आहे त मुंहिंजो अलाह बि आहे, मुंहिंजो नबी बि आहे, मुंहिंजो दीन बि आहे, मुंहिंजो क़िबलो बि आहे, मुंहिंजो किताब बि आहे, मुंहिंजो इमाम बि अली आहे। ये जवाब ॾेई वई। हाणे वरी ईंदी फुरूए दीन जी नौबत।
जे इन्हनि में फ़इल हल वो सवाल ही वधी के ॿियो कोन्हे हाणे इन्हनि में त थी वई पास हाणे पुछंदो त ॾे ख़बर निमाज़ पढ़ी मालिक छा न घबराइजी वियो मालिक छा निमाज़ मालिक यार निमाज़ छा आहे न मौलवी ने मिंबर तो ॿुधाई असां त ॾाढा ॿ क़सीदा ॿुधी नारा हाणे ॼाणे आयली हलिया वियासीं न मौलवी ने मिंबर तां ॿुधाई न अबे अमा सेखारी अच्छा अबे मां कान सेखारी घबराइजी न वञिजो वठी अचो हिन जे अबे खे बि वठी अचो अमा खे बि तूं पढ़ंदे हिन खे छो न सेखारी साईं टाइम ई कोन हुयो बीह हेॾे पीउ बि उते माउ बि उते जंहिं न सेखारी आहे पंहिंजे घर में नाराज़ न थी जो तोहफ़ो खई वञो तोहफ़ो छो न पढ़ाईसीं छो न सेखारियईसीं बीह भला भाइरुनि साईं न उन्हनि बि कोन सेखारी वठी अचो भाइरुनि खे जवानो छो न सेखारियोसि साईं लॼ थींदी ॿियनि सां ॻाल्हाए पियो लॼ ई कान पई थिए पंहिंजी भेण खे सेखारण में मौला जे सदक़े छो न सेखारियईसि निमाज़ न सेखारी बीह तूं बि हिते हाणे ॿई टोला बीठा हाणे वरी अची वियो टोलो टियों मुड़ुस डंडे खां सवाइ ॿियो कमु ई न वठंदो हो कॾहिं तोखे निमाज़ जो न थी न मालिक मूंखे कोन थी वठी अचोसि हिन खे बि इहे टई टोला बीहंदा ॾियो ख़बर छो न सेखारियोसि तव्हांजे करे हीअ जहन में थी वञे जाॾे हीअ ताॾे तव्हां न ईअं न सभई गॾिजी नारा हैदरी सलामत रखे भई यकीन थियो त हिन ॻाल्हि खे तव्हां तवजो सां ॿुधो बि ऐं पाण वटि हंडायो बि उमेद आहे त अॼु बहितरी आहे अलाह जे फज़ल सां बहितरी आहे कल्ह खां बहितरी आहे अॼु ख़वातीन जा दर्सगाह बाक़ाइदे खुलिया आहिनि काफ़ी तइदाद में नियाणियूं पढ़नि थियूं पियूं अमीननि वटि तव्हां जूं नियाणियूं पढ़नि थियूं पियूं नियाणियुनि खे तालीम ॾियारियो घरनि में मुसला विछा पिया आहिनि अॻे अज़ादारी घरनि में घटि थींदी हाणे अज़ादारी घरनि में थिए थी मिंबर ते वेहण वारनि खे इहो ज़रूरु चओ त भेण जाते फ़ज़ाइल अली ॿुधाए उते हुक्म अली बि ॿुधाए अली जो बणजणु सवलो आहे अली जी मञणु ॾुखी आहे हुसैनी बणजणु सवलो आहे हुसैन जी मञणु ॾुखी आहे मञ हुसैन जी त हुसैनी बणिजी पवे मुंहिंजे चवण सां कोन थींदो त मां अली जो नौकर आहियां मुंहिंजे चवण सां कोन थींदो त मां हुसैनी आहियां इहो थींदो तॾहिं जॾहिं हुसैन चए त मुंहिंजो आहे घर साफ़ कर इहा दामन आहे जंहिं दामन मां हुसैन मौला बि मिले थो पियो जंहिं दामन मां यज़ीद बि मिले थो पियो अहिड़ो बणाएसि जो घटि में घटि हुसैनी त बणिजी पवे न अज़ादार त बणिजी पवे न न्याणी जी तरबियत सां हिकु न्याणी जी तरबियत सां हिकु ख़ानदान जी तरबियत थी पवंदी आहे ऐं ख़ुदा गवाह मां जेतिरे क़दुरु किताबनि खे ॾिठो आहे न पंहिंजे ज़िंदगी में जेतिरो इम्तिहान साइण ज़ैनब जो नज़र आयो आहे एतिरो कंहिंजो न आयो आहे कंहिं नबी जो बि न आयो आहे कंहिं नबी हली कंहिं जाइ ते नबी रुकिजी पिया पर मुंहिंजी साइण आख़िरी ॾींहं ते बि चयो ज़ंजीर थकिजी पिया आहिनि मां न थकी आहियां ज़ंजीर थकिजी पिया मां न आहियां थकी कमीने यज़ीद जी दरबार 7 दरवाज़ा हर दरवाजे ते बदमाश शराबी कमीना रुगो बीठा ना झिमरियूं हलन हा हिक बे खां पुछना इन्हनि में अली जी धी कहिड़ी आहे तो ॿुधी छॾियो गुज़री वई इहो त पुछे न कंहिं साइण कलसूम खां त तूं जो ॿुधंदी त छा चवंदी अली जी धी कहिड़ी आहे ज़ैनब कहिड़ी आहे इशारो करा ओ जेका घणो जंहिंजो चोलो रत में रंगीन आहे न मां न सम्झाए सघां शायद जंहिंजो चोलो घणो रत में रंगीन आहे न इहा अली जी वॾी धी ज़ैनब आहे हाणे मूंखे ॿुधायो छा रहम आयो न वधीक वरी पत्थर बि उन खे ई हणनि पिया जेका अली जी धी आहे जेॾी महिल 7 दरवाज़े तां अली जी धीअ किरास कयो नी बाबा साईं ख़ुदा गवाह अली जी धीअ मुंहुं भर ज़मीन ते किरी तुंहिंजी मर्ज़ी
जिन मुझे साइण किरी ना ये पान संभाले उठी पान के ॾिसी के थी ज़ैनब तू जो किरे थी तो पोइ सजाद केर बचाई जुमलो चवा यजीद बेत घुरी इमाम हुसैन खां काथे घुरी मदीने में ना सजाद काथे आ कमीने जी दरबार में पर जुरियत ना है तो सजाद का बेत न थी सको सजाद के तो मुझे बेत कर छो न थी सको ॾिठई त जेका हेॾे सफ़र में भाव सां हेॾी मोहब्बत करण वारी बचाईंदी आई आहे इहा सजाद खां हिते बि बेत करण कान ॾींदी शरीफ़ो अज़ादारो शिया सनी फ़ाइरो ये जो पहुंचा ना एक कमीनो यजीद पूछे तो बेगैरत शिमिर बुधा मां बुधो मां आदम खां वठी अॼु ॾींहं ताईं कंहिं भेण ऐं भाउ जी एॾी मोहब्बत न ॿुधी आहे जॾहिं ज़ैनब बिन हुसैन जी ॿुधी आहे मूंखे ॿुधायो आहे भाउ सां गॾु उते मरी वई करबला में रही पई मदीने वई काॾे वई ये बेगैरत ॾिसी चएसि थो न मरी वई न मदीने वई चए थो काॾे वई चए थो तुंहिंजे दरबार में ओ ज़ईफ़ा जे पोयां बीठी आहे शरीफ़ो शिया सुनी ॿाहिरि वज़ादारो जेॾीमहिल चईं न ज़ईफ़ा जे पोयां बीठी आहे ये पंजे पोड़े ताईं हेठि लही आहे 13 ॾाका आहिनि 13 ॾाका 5 ॾाका हेठि लही चए थो जल्दी करे हिन ज़ईफ़ा खे हटाए अज़ादारो जी कि ज़ईफ़ा खे हटाए जेके रोण जे इरादे सां मां सम्झां थो इहो जुमिलो काफ़ी आहे हर अखि वुज़ू करे वठंदी जंहिंजो साइण फिज़ा ॿुधो न हिकु दफ़ो आसमान ॾे मोह कयईं आसमान ॾे मोह करे चए थी करीम रब तोखे वास्तो आहे बीबी ज़हरा जे ॾुखियल पासे पोइ मूंखे ताक़त ॾिजांइ जो मां ज़ैनब खे बचाए सघां बिस्मिल्लाह अल अज़मत लिल्लाह अजरुकुम मिनल्लाह अल्लाह तव्हांजो रोण क़बूल करे अल्लाह पाने जो फर्शदा पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए करीम रब मूंखे ताक़त ॾे जो मां ज़ैनब खे बचाए सघां मां रसूल खां ज़िंदगी त हिन ॾींहं जे लाइ घुरी आहे शरीफ़ो अज़ादारो हे कमीनो जॾहिं लथो न ताज़ियानू पाण सां गॾु खईं ताज़ियानू खणी जेॾी महिल मुंहिंजी साइण फिज़ा वटि आयो न साइण फिज़ा ते ताज़ियानू हणणु शुरू कयईं हथ त हुया ॿधल तुझी मर्जी हथ हा बधल ये जो बधल हथन ते ताज़ियानू हईं रद जो फेंकू उड़ियूं पोयां हकल करे मुंहिंजी साइण ज़ैनब प्यारिया ॾिसी चए थी अम्मा तो ते मां भी राज़ी आहियां ओ मुंहिंजी माउ ज़हरा भी राज़ी आहे नानू मोहम्मद भी राज़ी आहे बाबू अली भी राज़ी आहे अम्मा तू हटी वञ हे बेगैरत ॼाणे या मां ॼाण बिस्मिल्लाह 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 शर्म न कर हिजाब न कर हे ॼाणे या मां ॼाणा शरीफ़ो अज़ादारो मुंहिंजी साइण खे ॾिसी चए थी सॾे माउ थी हटां कीअं हिकु सिपाही ते नज़र पियो हबशी ते ग़ालिबन सईद नालो था लिखनि हकल करे चए थी सईद तव्हांजी गैरत काॾे वई आहे जंहिंजो गैरत जो ॿुधे न तलवार खयूं हलियो आयो ॾिसी चए थी मूंखे नाले सां सुञाणण वारी ॿुधाए तूं केरु आहे जो मुंहिंजो हिकु नालो खयो थी अहिड़ी दरबार में ॾिसी चए थी मूंखे इहो ॿुधाए पहिरियां पंहिंजो तारुफ़ कराए तव्हांजो हाकिम केरु आहे ओ तव्हां रैयत कंहिंजी आहियो ॾिसी चवंदा बादशाह कबूर सां हुनजी धीउ हाकिम हुई जेका जुती रखी वई असां हुनजी जुती जो सलाम कंदा हूं हिते हुई त मेमुना सरबी वई आहे सैयदनि वटि त फिज़ा पई थी सॾिजे ॾिसी चए थी जे हिते अचे त सुञाणंदो अल्लाह अकबर मौला रोण क़बूल करेव हिते अचे हिन दरबार में अचे त सुञाणंदे ॾिसी चए थी ख़्याल सां ॻाल्हाए साइण वारनि जो झटको ॾेई चए थी सुञाणो उहा फिज़ा मां आहे अज़ादारो जी फिज़ा जो ॿुधई न ईअं तलवार कठी मियाण मां पुछेसि छो थो कढे ॾिसी चएसि मूंखे एतिरो ॿुधाए सैयदनि जी नौकिरी छो छॾी अथई अल्लाह अकबर सैयदनि जी नौकिरी छो छॾी अथई ॾिसी चएसि पोइ ते न ॾिसजांइ अखियूं बंदि कर ओ मां अकेली न आहियां अली जी धीउ ज़ैनब बि गॾु आहे अज़ादारो जीअं ज़ैनब जो ॿुधई न पंहिंजे सिपाहियुनि खे हकल कई जल्दी कयो कढो तलवारूं कयो जंग शुरू जीअं जंग जो नालो आयो न सजाद इमाम पुठी ते हथ रखी चएसि थो चाचा जंग न कजाए ओ मां अकेलो न आहियां मूंसां गॾु माइर भेनर पुफू बि आहिनि हाणे जेके हिनमल ताईं न रुनायो न मसाहिब ख़ानी जुमिलो पढ़ंदा आहिनि अज़ादारो जीअं साइण सकीना ॾिठो न त सईद वारा साइण फिज़ा जा वारिस निकिरी आया मुंहिंजी साइण उते आई जिते अब्बास मौला जो सर हुयो अखियूं बंदि हुयसि हिकु दफ़ो भरिसां बि चए थी चाचा अखियूं खोल चाचा असांजे कनीज़ जा बि वारिस अची विया चाचा असांजो कोई वारिस कोन्हे